चाचा अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। चाचा खीर है? हाँ चाचा खीर जाम। खीर गाँव है या माओ? चाचा माओ भी आए गाँव भी आए। माओ भी है गाँव भी है। सही लगाएगा थोड़ी सही मिलाएगा ना मुझे अलाए खीर गरम है अलाए थधो। चाचा थधो भी आए गरम भी आए। अच्छा किलो घणे था ॾियो? किलो चाचा ॾियूंगा 120 रुपया। 120 रुपया किलो खीर? एड़ी महंगाई? चाचा वो मांगो हाण को असां कोने कयो। महंगाई हींअर पहुती किथे आहे या तोखे ख़बर आहे? 120 रुपया हींअर कहिड़ो रेट आहे? भला खीर ख़राब तो कोन थींदा न? खीर भला चखा है ता? चाचा खीर सुठो आहे चखी छा कंदे तूं? खीर बहितरीन आहे गारंटी वारो खीर आहे। खीर गारंटी वारो आहे। खपे घणो तोखे? यार महंगो है भला यार 20 रुपए जो तो दीजिए। घणे जो? 20 गोरी खानी है तब गोरी डॉक्टर मुझे लिखी दी गोरी खानी है। चाचा तो कलाक पूरो हिते केसर वॼाई आहे ऐं हेतिरो मुंहिंजो गदो बि ख़राबु थो कयो गोड़ करे ऐं तूं खीर वठण आई हुई 20 रुपए जो। हाँ तो छो 20 रुपए कोन मिलंदो या? ही चमार थोकिया नहीं न दही गॾी विझा नहीं हले त हल कोने खीर 20 रुपए जो। माण्हू थी विया असी गरीब माण्हू पोइ केॾा वञूं? अरे हल 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 घर फिड़े तो पियो सफ़ा ईंदे कोन्हे ना मुंहिंजे हिन घर ॾांहुं। ए हल काका हाणे जान छॾ। काका काका मुचू गॾु वधे 20 रुपए खीर कोन थो ॾींदो। हा हा पोइ तूं मारे छॾिजी हल हल। हिन अचण कुता थो पछाई। हा हल हल शाबाश। शाबाश अचिजे न